नाज़रीन, हाला में सूफ़ी फाउंडेशन तरफ़ां छपरायल 2 किताबनि जी महूरती तक़रीब कोठाई वई। तक़रीब में सिंध जे नामयारनि अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि, तोड़े सुगड़नि शिरकत कई। हाला मां नदीम मंगरियो जी रिपोर्ट। सूफ़ी फाउंडेशन पारां छपरायल सिंध जे नाले वारे शाइर सैयद गुलाम रज़ा शाह बुखारी जे शाइरी जे मजमूए इश्क जी अल्फ़ी ऐं फ़क़ीर अली ॾिनो खां निज़ामणी जे किताब तक़दीर जो अहवाल जी रूनमाई तक़रीब ॻोठ फ़क़ीर गुलाम निज़ामणी में मुनक़द कई वई, जंहिंमें अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि, लेखकनि, सुगड़नि ऐं हर मकतब फ़िक्र सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में आयल महिमाननि सूफ़ी फाउंडेशन जे कयल कोशिशुनि खे साराईंदे आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सम्झां थो त ही सिंध में तमामु वॾो कमु आहे इल्मी अदबी हवाले सां। त असांजो हिन दौर जी जेका सूफ़ी शाइरी आहे, हिकिड़ी असांजी क्लासिकल शाइरी आहे, पर हिन दौर में बि सूफ़ी शाइरी जेका आहे दोस्त कनि पिया। ऐं गुलाम रज़ा शाह बुखारी जंहिंजो ताल्लुक़ु असांजे रोड़ी सां आहे, सिंध जो तमामु सुठो जदीद सूफ़ी शाइर आहे जेको हिन दौर में सूफ़ी कलाम, सूफ़ी काफ़ियूं लिखे थो ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते। हिन दौर में जॾहिं असां वटि इल्मु अदब ॾांहुं घणी माण्हुनि जी तवजो न आहे ऐं मज़हबी इंता पसंदी आहे, मज़हबी शिदत पसंदी आहे, त अहिड़े दौर में सूफ़ी शाइरी करणु, सूफ़ी किताब छपिराइणु, मां सम्झां थो त सिंधी माण्हुनि जे लाइ, पर हिन मुल्क जे लाइ तमामु सुठो आहे। तमामु सुठी इहा हिकिड़ी सरगर्मी आहे अदबी हवाले सां ऐं तसफ़ुफ़ जे हवाले सां। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त ॿिनि किताबनि जी हिते महूरत थी आहे। इश्क जी अल्फ़ी साईं गुलाम रज़ा शाह कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे, उन सां असांजो तालुक़ु रोड़ीअ सां आहे। ऐं मुंहिंजो त चाचो बि आहे, मुंहिंजो वॾो भाउ आहे, ऐं उन खां अलावा हीअ ॿियो तक़दीर जो अहवाल, इहे ॿई तमामु सुठा किताब आहिनि। ऐं ज़ाहिर आहे इन सां हिकिड़ो पैगाम जेको ईंदो, जेके माण्हू इनखे पढ़ंदा, जेको प्यार जो, मोहबत जो, अमन जो, भाईचारे जो, ऐं उहो ई पैगाम आहे जेको हिकिड़ो सूफ़ियुनि जो पैगाम आहे, हिकिड़ो तसव्वुफ़ जो पैगाम आहे। हीअ हिकिड़ी शुरूआति आहे। तमामु घणा किताब अञा ईंदा, हिकिड़ो किताब ॿियो बि मुंहिंजो अचे पियो। ऐं हीअ असांजी सूफ़ी फाउंडेशन जेको पंहिंजो कमु करे पई, इन तहत त असां पंहिंजी सक़ाफ़त जो, पंहिंजे शाइरनि जो, पंहिंजे सुगड़नि जो ख़्यालु रखूं ऐं उन्हनि जा किताब छपिरायूं। शाइर जा जज़्बात हूंदा आहिनि, एहसासात हूंदा आहिनि, उहे जज़्बात एहसासात शाइरीअ में नुमायां थींदा आहिनि। ऐं शाइर जो मतिलबु हूंदो आहे त पंहिंजे मुल्की हालात ते, पंहिंजे इन सभिनी हालात खे मद्देनज़र रखी लिखे। ऐं मां उन में एतिरी तकलीफ़ कई आहे त इहा असां समूरी कोशिशि काविश इहा कई आहे त असां इन में सभु पहलू गॾे लिखूं। तक़रीब में आयल महिमाननि चयो त हिन जदीद दौर में जिते किताब पढ़ण जो रुझान ॾींहों ॾींहुं घटिजंदो वञे पियो, उते सूफ़ी फाउंडेशन पारां किताब छपिराइण जो सिलसिलो जारी रखणु साराह जोॻो अमल आहे। कैमरामैन नदीम राजपूत सां गॾु नदीम मंगरियो, आवाज़ टीवी न्यूज़, हाला।